हाफिज मोहम्मद आसिफ मेमन साहब के भूतान सामने सफाई जमल जनाब मीर मजलिस मुझा काबिल एहतराम मेहमान गिरामी ए मुझा अजीज शामिल साथियों अस्सलाम वालेकुम। अजो के इन नंढी महफिल में मुखे समझ में न तो अचे त पंहिंजी तकरीर जी शुरुआत किथां कयां, छो त ॼाणां थो त इन महफिल में मूंखां वधीक ॾाह ऐं मुकर पंहिंजा ख़्याल पेश करे रहिया आहिनि। आउं त फ़क़्ति इन शेर खां पंहिंजी गुफ़्तगू शुरू करण जी इजाज़त घुरां थो। इलाका ही मथियां ॾाहियूं दुख ॾिसनि, अलाका ही मथियां ॾाहियूं दुख ॾिसनि, मूं ते मूं पिणी बुराई में बाल कया। जनाब सदर अजय मौल में असीं सभु पंहिंजी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहियूं। इहो घुट कोसट ऐं आलोकी वारो माहौल आहे। हवा जे गुज़ारण, आवाज़ जे गुज़ारण, फिज़ा जे गुज़ारण, जंहिं जे गुज़ारण, दिली जे गुज़ारण, मतलब त गुज़ारण ई गुज़ारण आहे। कुदरत एक हसीन खूबसूरत ऐं वणंदड़ माहौल जी सूरत में असांखे जेका नेमत अता कई हुई, असां उन नेमत जो को क़दर नाहे कयो। ही एटमी धमाका, ही क्लस्टर बमनि जो इस्तेमाल, ही कारखाननि ऐं फैक्ट्रियुनि जो ज़हरीलो धूम ऐं उन्हनि मां निकिरंदड़ गंदो पाणी, उन्हनि तमामु शयुनि गॾिजी असांजे हिन ख़ूबसूरत माहौल में तबाह ऐं बर्बाद करे रखियो आहे। साइंसदान चवनि था त ओज़ोन जे तह खे ख़तरो आहे। इहो सभु उन ई करे आहे जो असां सिहत, सफ़ाई ऐं कुदरती माहौल खे मज़बूत बनाइण लाइ इहे उसूल अमल में न आंदा जेके अॼु खां 1400 साल पहिरीं मोहतरम इंसानियत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे अता फरमाया हुआ। पाण पूरे इंसानियत ते इहो बुनियादी अज़ीम उसूल अता फरमायूं त अत-तहूर शत्रुल ईमान, सफ़ाई अल ईमान आहे। इंसान खे सफ़ाई जो ख़ासि ख़्यालु रखणु घुरिजे। पंहिंजे जिस्म जी सफ़ाई, पंहिंजे घर जी सफ़ाई, पंहिंजे ॻोठ जी सफ़ाई ऐं पंहिंजे मुल्क जी सफ़ाई करणु घुरिजे। जिस्म ऐं लिबास जी सफ़ाई सां इंसान सेहतमंद ज़िंदगी गुज़ारींदो आहे। ॻोठ ऐं शहर जी सफ़ाई करे ॻोठ ऐं शहर जी सेहतमंद ज़िंदगी गुज़ारींदा आहिनि। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जो पाक इरशाद आहे त सफ़ाई रखंदा कयो, सफ़ाई रखंदा कयो, छो जो इस्लाम साफ़ ऐं पाकीज़ा आहे। हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु का रवायत आहे त रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त लानत बर्जन जे 3 ॻाल्हियुनि खां बचो। अवल वाट ते पेशाब या पाखानो न कयो, घर जो गंद किचिरो मेरे वाट ते फिटो न कयो। जंहिं कदम त अचण वञण वारा माण्हू रांदियूं ऐं फिकरूं चवंदा, अल्लाह साईं घणो नाराज़ थींदो आहे। ऐं छांव वारे वण हेठां पेशाब या पाखानो न कयो। तौबा वठणु घुरिजनि त जीअं बुलागान जा रवासी सेहतमंद ज़िंदगी बसर करे सघनि। बुलागान शहर में गंदे पाणी जे निकाल जो सिस्टम नाकार आहे, जंहिंजे करे अव्हांखे हर गली में पाणी नज़र ईंदो ऐं हिन गली में पाणी जे मथां मच्छर नज़र ईंदा ऐं मच्छर जे सबबि मलेरिया जहिड़ी मोदी मर्ज़ पकिड़जी सघिजे थो। हिन लाइ असांखे घुरिजे त असीं सफ़ाई खे अपनायूं त जीअं असीं हिन मोदी मर्ज़ खां बची सघूं। ऐं आख़िर में आउं पहिरीं चेयरमैन अल अब्बास इल्मी वेलफेयर फाउंडेशन जो शुक्रगुज़ार रहंदुसि जिन्हां त मुफ़्त सफ़ाई मल्हाई ऐं हिन दौर में हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत ज़िंदा कई। उन खां पोइ आउं उन्हनि माण्हुनि जो तोड़ाईंदो आहियां जिन हिन सफ़ाई माण्हू में हिस्सो वरितो ऐं हिन खां पोइ आउं शहर जी पंहिंजी जॻह वठंदुसि। नबीअ जो फरमान आहे सफ़ाई निस्फ़ ईमान आहे। मुंहिंजो पूरो यकीन आहे सफ़ाई निस्फ़ ईमान आहे।